कोटड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर हसनैन सुमर मौजिब ग़ालिब मलकानी सगा शाख कोटड़ी जे गॾियल सहकार सां सिंध लाइब्रेरी ख़ुदा जी वसंदी कोटड़ी में सिंध जे मशहूर सियासी समाजी इल्मी अदबी शख़्सियत ऐं क़ानूनदान अयाज़ लतीफ़ अली जो जनम ॾींहं ते संदसि सालगिरह मल्हाई वई, जंहिंजी सदारत सियासी समाजी शख़्सियत बहितरीन शाइर फयाज़ कमरानी कई। मेहमान ख़ास सुघड़ काज़ी बदर, स्कॉलर अल्ताफ़ मलकानी, महबूब सिंधी, लौंग मल्हा, रोशन लीपर, इफ्तिखार आलम, ज़ुल्फ़ार अली हालार मेहमाननि में शामिल हुआ। शुरूआत शाह साईं जी वाई सां कई वई, जिते मुक़ररनि में अल्ताफ़ मलकानी, महबूब सिंधी, ज़ुल्फ़ार अली हालार मुकाला पढ़िया ऐं अयाज़ लतीफ़ अली जो सियासी समाजी ऐं ख़िदमतुनि ते रोशनी विधी। सदर फयाज़ कमरानी चयो त अयाज़ लतीफ़ अली जो मशहूर सियासतदान, क़ानूनदान, लेखक, दानिश्वर आहे। सियासत, समाजियात, इल्म, अदब, क़ानून, फ़न, कॉलम निगार खां सवाइ हुन कुझु ड्रामनि में अदाकारी बि कई आहे। सिंध जी वहदत ऐं मसइलनि ते जंहिं नमूने अयाज़ लतीफ़ अली जो ॻाल्हाए थो, कंहिं ॿिए जे वस जी ॻाल्हि न आहे। संदसि हिन वक़्त ताईं छपियल किताब में 3 मुसाफ़िर, 3 शहर, सफ़रनामो, सारूं, सपना, आज़ादी, दुनिया, पंहिंजे देस ऐं पराया, सफ़रनामो, वाख जी साख, सफ़रनामो, क़ानून, सभिनी लाइ क़ानूनी ॼाण वग़ैरह शामिल आहिनि। सगा शाग कोटड़ी जे दोस्तनि में बज़ में ग़ालिब मलकानी जे साथियुनि खे जस थो ॾियां, जिन हिकु मशहूर मारूफ़ शख़्सियत जे मान में शानदार प्रोग्राम रखियो आहे, जॾहिं त सुघड़नि में अली गुल रिंद, मोहम्मद सुलेमान जुणेजो ऐं काज़ी बदरुद्दीन लफ़्ज़नि जी भेट ॾिनी। चंग नवाज़, वली मोहम्मद ख़ासकरी ऐं उम्मीद अली चंग वॼाए वाह वाह कराए छॾी, जॾहिं त रागिन में मज़हर अली चांडियो, प्यार अली प्यार, उस्ताद नियाज़ हुसैन ख़ासकरी राग ॻाए महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। बशीर अहमद जोयो, मुख्तियार अहमद लुंड, मोहम्मद रमज़ान कादर, आज़ाद सिंधी, इशफ़ाक़ अहमद जावरी, मोहम्मद रमज़ान लाहौती समेत केतिरनि ई फ़नकारनि शिरकत के मेहमाननि खे रिफ्रेशमेंट पिणु कराई वई। कार्रवाई ज़ुल्फ़ार अली हालार हलाई।